अस्सलाम वालेकुम अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़ ख़बर शामिल कंदासीं। मठियारी मत आल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन मठियारी पारां हिकु ॾींहं वारी मुफ़्त तिबी कैंप लगाई वई, जंहिंमें सरपरस्ती आला मेमून वेलफेयर ऑर्गेनाइजेशन हाजी निसार अहमद मेमून, डायरेक्टर एजुकेशन मोहम्मद सफर काछार, DEO एजुकेशन गुलाम सरवर मला कैंप जो दौरो कयो, जिते मठियारी बाउदेरो नदीम शाह कोट अनवर शाह कोट शाह आलम शाह दोदो मेंगवाणो ॿियनि आस पास जे इलाक़नि मां मर्द औरतूं ऐं ॿारनि वॾे अंग में पहुची चकास कराए मुफ़्त दवाऊं वरितियूं। हिकु ॾींहं जे मुफ़्त तिबी कैंप में कारी साई ब्लड शुगर कोलेस्ट्रोल योग ब्लड PPM ऐं ॿियूं पिणु टेस्टूं मुफ़्त कयूं वयूं। ॼण त कैंप में सिंध जा माहिर डॉक्टर मरीज़नि जी चकास करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं। होॾां DEO सरवर वाला मीडिया सां ॻाल्हाईंदड़ ज़िले में स्कूल अंदरि किथे बि बुनियादी सहूलियतनि जी खोट आहे, उहा पूरी करण लाइ MNA MTA डिस्ट्रिक्ट पेट्रोलियम कमेटी कोशिशूं वठी रही आहे। हिन हिकु सवाल जे जवाब में त असां सेकेंडरी साइड स्कूलनि में हिरासमेंट खां बचाव बाबति स्कूली शागिर्दनि में सुजागी पैदा करे रहिया आहियूं, पर हाणे उन खे असां जल्द प्राइमरी साइड में शुरू कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।